है पुरानी मस्जिद जेका हुई न उनजी ज़ेर तामीर उन कराई मिठल खान वगण जेको असांजे वगणनि में थी न उन ठाराई कंहिं दौर में खुदाबाद जी मस्जिद थी। गड्डिए से उन्हें संभालो अगर को क्रॉस करे तो बाहर पेट्रोल पंप है तो फोन को नहीं अलाउंगा है ना मस्जिद की सीट हेले होले सीट सारी मारन कुर्सी देखो रे खुदाबाद जी मस्जिद थी। सजा पार्क वगैरह भी सब मस्जिद जा दी है। खुदाबाद वाली मस्जिद थी जंहिंमें अंदर माण्हू लही वेंदो हो त कंहिं दौर में भित में नज़र ई न ईंदो हुई, वापसी न थियो। जेको जंहिं ठाही उहो बि माना वीचारो हले वियो। भितां ॾिस हुनजी भितां है पुरानी मस्जिद जेका हुई न उनजी ज़ेर तामीर उन कराई मिठल खान वगण जेको असांजे वगणनि में थी न उन ठाराई कंहिं दौर में। मस्जिद जी वरी हुनजी रिपेयर थी आहे, हिनजी रिपेयर न थी आहे। ये वॾो टाइम थी वियो आहे हिन मस्जिद खे। हा 1928 अंग्रेजी थी और 1348 साल हिजरी थी। 1348 हिजरी थी और 1928 थी ईस्वी सन। जन्नत घटे हो ना बाबा मालिक 1348 हिजरी में 1968 में ठहियल थी जमील मस्जिद। ये मस्जिद शरीफ मखदूम बिलाल में थी 1368 में। दरवाज़ो ॾिसी दरवाज़ो उहो थी जंहिंमें अंदर बंदि करे छॾियो अथनि। माना इहा भित जे अंदरि सुरंग हुई, सुरंग दरवाज़ो थी बंदि करे छॾियो अथनि, ताला हणी छॾिया अथनि। भितां 7 फुट की भितां
यहाँ कम जारी थी मस्जिद में, ये तामीर में थी। तकरीबन 8-10 फुट की भित्त आई भित्त। मस्जिद शरीफ के 4 वीडियो मोकिलिया आहिनि त ॾिस। हाणे हिन में कमु पियो थिए, फार्सलिंग जो बि, छितियुनि जो बि, ॿियो टियों। अॻ में न त इहे वीचारी कमकार ई न थियल हुयो। हाणे चिटसाली वग़ैरह सभु थिए थी पई, हाणे कनि था पिया नई पुराणे दौर जी थी। हिन जो बि मां सम्झां सरबराही कंहिं सुठे माण्हू जी